दोस्तों अॼु असां वटि जेको टॉपिक आहे उहो आहे शुट एंड क्लॉज़। त शुट एंड क्लॉज़ में फ़र्क़ु कहिड़ो आहे? शुट माना बंदि करणु एंड क्लोज़ यानी इन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि जी असांजी सिंधी में जेको मतिलबु आहे उहो आहे बंदि करणु। ठीकु आहे दोस्तों, कंफ्यूज़िंग जी ॻाल्हि इहा आहे त शुट खे किथे इस्तेमालु कजे एंड क्लोज़ खे किथे इस्तेमालु कजे। शुट तव्हां हुते लॻाईंदो जिते ॿ पासा अची पाण में क्लोज़ थियनि। मिसाल तौरु दरवाज़े जा जेकॾहिं ॿ पासा हूंदा आहिनि त हू ॿ पासा मिली करे उहो बंदि थींदो आहे। त अहिड़ी कंडीशन में जिते ॿ पासा वराए उनखे पाण का शइ बंदि कयूं हुते लॻंदो आहे शुट। एग्ज़ाम्पल ॿुधायो त ॿ पासा, हिकिड़ो ही पासो हिकिड़ो ही पासो, ठीकु आहे। शुट द डोर और शुट द विंडो, अहिड़े तरीक़े सां मतिलबु त ॿ पासा वराए असां का शइ क्लोज़ कयूं हुते लॻंदो आहे शुट। शुट योर माउथ। ॿ लिप्स मिलंदा आहिनि वञी पाण में तॾहिं मुंहुं बंदि थींदो आहे, त उन कंडीशन में चयो वञे थो शुट योर माउथ। उन खां पोइ दोस्तों आहे क्लॉज़। क्लॉज़ लफ़्ज़ जी माना आहे बंदि करणु। क्लॉज़ एयरपोर्ट, मिसाल तौरु एयरपोर्ट इज़ क्लॉज़ टुडे, यानी एयरपोर्ट जेको आहे उहो बंदि आहे। स्कूल्स आर क्लॉज़्ड, ठीकु आहे, स्कूलूं जेके आहिनि उहे बंदि आहिनि, ठीकु आहे। या मार्केट्स आर क्लॉज़्ड इन रमज़ान, यानी मार्केटूं जेके रमज़ान में बंदि हूंदियूं आहिनि या बंदि यानी मार्केटूं जेके रमज़ान में उहे बंदि हूंदियूं आहिनि। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो सिंपल डिफरेंट हो शुट, यानी जॾहिं ॿ पासा पाण में बंदि थियनि शुट द डोर, शुट द विंडो, शुट द कपबोर्ड। सेम तरीक़े सां मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि फ़र्क़ु हूंदो त इलेक्ट्रॉनिकल जेके बि शयूं हूंदियूं आहिनि हुते बि शुट ई लॻंदो आहे। मिसाल तौरु शुट योर मोबाइल, शुट योर लैपटॉप, शुट योर कंप्यूटर। त अहिड़ी कंडीशन में बि शुट लॻंदो आहे। दोस्तों होपफुली तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त प्लीज़ शेयर कयो।